दोस्तों शामिल कयूं था सिंधी अदब जी दुनिया में डॉक्टर अब्दुल गफ़ूर मेमण जिन जी ख़ूबसूरत लिखणी बदिलजंदड़ दुनिया जा क़द्र ऐं असांजा रवैया। ग्लोबल दुनिया जूं कुछ अहम ख़ासियतूं हिन रीत आहिनि। इल्मु आम ऐं इंटरनेट ते मुहैया हूंदो, दुनिया सॼी जो पाण में ॻंढापो हूंदो, सॼी दुनिया जी मईशियत गॾियल थी वेंदी, इल्मु डिग्री खां ॿाहिरि आज़ादु थी वेंदो, यूनिवर्सिटियूं ऑनलाइन थी वेंदियूं, क़द्र रस्म रवाज फितरत मां फुटी न निकिरंदा बल्कि मार्केट मुहैया कंदी। रिश्ता सिर्फ़ ॾियण वठण जा यानी ॾेती लेती जा हूंदा। औरत ऐं मर्द मार्केट जो वखरु हूंदा, उन में इज़त या लॼ जहिड़ी का बि शइ न रहंदी। को बि संजीदा बहस, नज़रियो या सच ऐं कूड़ जो तसवुरु ख़तमु थी वेंदो। गुज़िरियल महीने यूनिवर्सिटी सभिनी लाइ जो बुनियादु रखंदे डॉक्टर रोशन शेख साहब उहो ऐलान कयो त हिननि इंटरनेट ते यूनिवर्सिटी जो बुनियादु रखियो आहे, जंहिं ते हज़ारें कोर्स मौजूदु हूंदा। न सिर्फ़ु एतिरो, पर तव्हां जेकॾहिं को बि कोर्स रखाइणु चाहियो त उहो बि रखाए सघो था। हिननि जो चवणु हो त इहे कोर्स सभिनी लाइ फ्री में मुहैया हूंदा, जितां दुनिया जो हर माण्हू सिखिया हासिलु करे सघंदो। रही ॻाल्हि इम्तिहान जी या डिग्री जी, त तव्हां किथे बि को बि इम्तिहान ॾेई सघंदा, पर उहो दौरु जल्दी ख़तमु थी वेंदो जॾहिं डिग्री ते माण्हू खे नौकरी मिलंदी हुई। हाणे दौरु निजकारी जो अचे पियो, जंहिं में मार्केट में वञी तव्हां पंहिंजो हुनुरु ॾेखारियो, तव्हांखे नौकरी मिली वेंदी। सरकारी नौकरियुनि जो दौरु आहिस्ते आहिस्ते ख़तमु थी वेंदो। उहो दौरु गुज़री वियो जॾहिं माण्हू डिग्री वठी तालीम जे उसूल जो ख़ात्मो सम्झी नौकरी ते लॻंदो हो, पर अॼुकल्ह रोज़ जी तालीम आहे तव्हां रोज़ पाण खे अपडेट करियो, जंहिंखे जदीदियत पुॼाणा में प्रोज़्यूमर चयो वञे थो, जंहिंमें खापो कंदड़ बि पैदा कंदड़ हूंदो, यानी जंहिंजो रिश्तो मार्केट सां रोज़ानो जे हिसाब सां हूंदो, हू पाण खे मखे चखे मार्केट जे मुक़ाबले में आणींदो। इलेक्ट्रॉनिक शयुनि जो कॉकमल ठही वेंदो। माण्हू डिजिटल दुनिया जे चक्कर में अची वेंदो, जंहिं में माण्हू साइबोर्ग हूंदो, माना अधु मशीन अधु माण्हू। मिसाल, तव्हां मोबाइल खां सवाइ चुरी बि नथा सघो। मोबाइल तव्हांजी झुड़तू ज़हानत आहे, जंहिं में तव्हां राब्तो करियो था, तस्वीरूं वसूल करियो था, ॻाल्हायो था, बैंकारी करियो था, दुनिया जे कंहिं बि होटल खे बुक करियो था, का बि टिकट हासिलु करियो था, जंहिं में जहाज़ हुजे, कोच, थिएटर वग़ैरह सभु मोबाइल ते थिए थो। हाणे वीज़ा पासपोर्ट बि नेट ज़रिए वसूल करे सघिबो। ख़ानदान जो सॼो डेटा बशमूल DNA जे, ख़ानदानी बीमारियुनि जे, नस्ल, ज़ात पात, आदतूं, नौकरी, इल्मु, रिश्ता सभु नेट ते रिकॉर्ड में मौजूदु रहंदा। तव्हां केॾांहुं विया, कंहिंसां मिलिया, सभु तव्हांजो रिकॉर्ड थींदो रहंदो। तव्हांजो अकाउंट जो कोड लॻाईंदे ई हर शइ ज़ाहिर थी वेंदी। का बि दरख़्वास्त न ॾियणी पवंदी, को बि सर्टिफिकेट पेश करणो न पवंदो। आहिस्ते आहिस्ते इंटरनेट ख़रीदारी जो कारोबार उरूज वठंदो। मार्केट वञण जी ज़रूरत न पवंदी, माण्हू घर वेठे शॉपिंग कंदा। तव्हां वटि सिर्फ़ु स्मार्टफोन हूंदी, जेका तव्हांजो सभु कुझु हूंदी। तव्हां अंदाज़ो लॻायो, चीन मां, क्यूबा मां या ॿियनि केतिरनि मुल्कनि मां असांजा नौजवान डिग्रियूं वठियूं अचनि था। HEC आला तालीम जो ॼार विछाए रही आहे। हज़ारें PhDs पैदा थी रहिया आहिनि। ताज़ो सिंध हुकूमत PhD जो अलाउंस 25,000 करे छॾियो आहे, पर जल्दी उहो सभु कुझु ख़तमु थी वेंदो, छो त तालीम जो मयारु बैनुल अक़वामी सतह ते घटिजी रहियो आहे। सिर्फ़ु डिग्रियुनि जो उसूल बाक़ी वञी रहियो आहे। कॉन्फ्रेंसिस, सेमिनार, लैपटॉप कल्चर, प्रेज़ेंटेशन हक़ीक़तनि खां मथां ई हक़ीक़त वञी रहंदा। उन्हनि जी हैसियत ख़तमु थी वेंदी। हिकु त मार्केट में उहो कमाईंदो जेको हक़ीक़त खां मथां तसवुर उभारण में कामयाबु थी वेंदो। ॿियो उहो कमाईंदो जेको हुनुरमंद हूंदो, जेको मल्टीनेशनल कंपनियुनि खे पंहिंजी क़ाबिलियत ॾेखारे उन्हनि लाइ पाण खे काराइतो साबित कंदो। दुनिया अञा अॻिते वेंदी। हथरादू ज़हानत जो दौरु ईंदो, जंहिं में तव्हांजे दिमाग़ में चिप लॻंदी,
जीअं कंप्यूटर में USB लॻंदी आहे, तव्हां वटि हर क़िस्म जो नॉलेज मुंतकिल थी वेंदो। पर उन वक़्तु नॉलेज त बराबरि ईंदो, पर अपडेट केरु हूंदो जेको हाइपर रियल तसवुर जे बुनियाद ते दुनिया खे को नओं तसवुर ॾियण में कामयाबु थी वेंदो। मिसाल, मैजिक रियलिज़म दुनिया ते हुक्मरानी कंदो। तव्हां गॾियल मतन खे खणी का बि कहाणी ठाहे उन जूं 500 किश्तियूं रोज़ जे हिसाब सां ठाहींदा वञो। को बि कार्टून सीरीज़ पैदा करे मार्केट में आणियो जे हली वई त वेठा कमायो। का बि पैदावार मार्केट में आणियो जे हली वई त वेठा कमायो। जीअं पिज़्ज़ा जो तसवुर, KFC जो तसवुर, जीअं शीशे हुके पीअण जो तसवुर, जीअं इंटरनेट ते कुझु बि विकिणण जो तसवुर, जीअं पापी चूल्हो जो तसवुर। तव्हां मां कंहिंखे बि का बि ख़बर न हूंदी त हिन गाने में छा चयो वञे थो, पर तव्हांखे यादि हूंदो हिन गाने 6 महीना असां ते हुक्मरानी कई। वरी अहिड़ी तरह अले मुंहिंजा मारूड़ा जो तसवुर जेको शाह लतीफ़ साईं जे नाले में ॻायो वियो, अहिड़ी तरह स्कैंडल, मज़हबी, सियासी वग़ैरह मनफ़ी या हाकारी विसारे छॾियो, कूड़ या सच विसारे छॾियो। मिसाल, माइकल जैक्सन केरु हो, औरत या मर्द, तव्हां मुंझी पवंदा। वरी अमेरिका जो सदर डोनाल्ड ट्रम्प केरु हो, सचो या कूड़ो, सियासतदान या ड्रामेबाज़, का ख़बर न आहे। हिन जो तसवुर मार्केट में हली वियो। ॿी हुक्मरानी ब्लैक ह्यूमर जी हूंदी, जंहिंजो मतिलबु आहे त अलमीअ, मौत, ॾुख, वबा, जंग, हर उन बुराई खे सेलिब्रेट कयो वञे जेका इंसान खे तबाह बर्बाद करे। मिसाल, बम फाटो त हर TV उहो दावा कंदो त हिन पहिरीं ख़बर ॾिनी। ओॾां वरी घर में वेठल माण्हू इहो सोचींदा त सुभाणे मोकल थींदी, मोकल मल्हाईंदासीं। कंहिंजे मौत ते वेठल माण्हू फोटो कढी रखियो वेंदो त साईं जी ताज़ियत कई। लाशनि जूं तस्वीरूं, औरत जा नक्श निगार, सभु जदीदियत पुॼाणा जी जमालियात बणिजी वेंदा। असां किथे बीठा आहियूं, असांजी क़ौम किथे बीठी आहे, वरी इहो अलॻि बहस आहे। मिसाल, असांजो नौजवान ग्लोबल दुनिया में दाख़िल थी रहियो आहे, पर हिन मुल्क में लाक़ानूनियत जे करे असांजो हुनरमंद नौजवान मुल्क खां ॿाहिरि वञण खे तरजीह ॾिए थो, छो त इज्तिमाही सोच या क़ौमी सोच हिन दौर जा ख़ूबसूरत नारा आहिनि, पर हक़ीक़त में सिर्फ़ इश्यूज़ जी सियासत आहे। मिसाल, हिकु डॉक्टर सिंधी ॻाल्हाइण खां मना कई, असीं जज़्बाती थी वियासीं, पर असांजा पंहिंजा सिंधी घरनि में पंहिंजे ॿारनि सां उर्दू ॻाल्हाइनि था। उन्हनि खे स्कूल में सिंधी नथा पढ़ाइनि। असांजा सिंधी दुकानदार पंहिंजा बोर्ड उर्दू में हणनि था। उन्हनि ते असां कॾहिं बि कावड़ जो इज़हार नथा करियूं, न वरी अहिड़ी मुहिम हलायूं था त बाबा ॿारनि खे सिंधी पढ़ायो। फ़र्द अकेलो पंहिंजे मुफ़ाद जी डोड़ में गुम आहे। फेसबुक पंहिंजे वजूद जे इज़हार जो ॾेखाव कंदड़ चटाभेटी आहे, जिते हर माण्हू जो अंदरि ॻाल्हाए थो। सिंधी माण्हू इज्तिमाही सोच खे जज़्बाती ब्लैकमेल करे सघे थो, मीडिया खे ब्रेकिंग न्यूज़ ॾेई सघे थो, पर इज्तिमाही क़दर या इंसानी क़दरनि जो रवाज ख़तम थी वियो। ग्लोबल विलेज में क़ौमी मुफ़ादनि या इज्तिमाही मुफ़ादनि जो तसवुर ख़तम थी वेंदो। उहो ई सबबु आहे जो सॼी क़ौम खे लुटण फिरण वारनि जे अॻियां अवाम नाच करे उन्हनि खे मथे ते सोना ताज पहिराए थो, छो त इनफ़रादी मुफ़ाद कमु कनि था। ॻाल्हि इहा आहे त हुकूमत असांजे नौजवान खे ग्लोबल दुनिया खे मुंहुं ॾियण लाइ तयारु ई न कयो, न उनखे तालीम ॾिनी, न हुनुर, न वरी उन लाइक़ु ठाहियो त उहो जदीद तहक़ीक़ करे। तंहिं करे जिन वटि मेरिट न आहे, उहे समाज में हाणे हिकु नासूर जो किरदारु अदा पिया कनि, जो अहिड़े समाज जी तश्कील चाहिनि था जेको सिर्फ़ु जुगाड़ ते हले, जंहिंमें जाल साज़ी हुजे, जंहिंमें करप्शन हुजे। अहिड़ो किरदारु तालीम खाते खां वठी सरकारी हर खाते में मौजूदु आहे। सियासी वॾेरो ख़ुदि अहिड़ो समाज चाहे थो जंहिंमें माण्हू हुनरमंद या आलिम न हुजे, लूलो लंगड़ो, गुटको खाईंदड़, ठरो पीअंदड़ अपाहज नस्ल हुजे, जेको वॾेरे जी ग़ुलामी करे उनखे वोट ॾे, उन लाइ ताड़ियूं वॼाए, उनखां ख़ैरात वठे। तव्हां अंदाज़ो लॻायो त नेब खां वठी एंटी करप्शन सभु चाहिनि थियूं त मुल्क मां करप्शन ख़तमु थिए, पर करप्शन अञा वधी रही आहे, छो त अवाम सां गॾु इदारा बि उहो सम्झनि था त ग्लोबल दुनिया खे मुंहुं ॾियण लाइ दौलत हथ कजे, शयुनि जा अंबार लॻाए छॾिजनि, अयाशी जो सामान हथ कजे,
पर हिननि खे ख़बर ई नाहे त मुस्तक़बिल घणी दौलत वारे जो नाहे, बल्कि ग्लोबल दुनिया जी मूड खे सम्झणु ऐं पाण खे मुसलसिल इल्मी तौरु पाण खे अपडेट करण वारे जो आहे, हुनुर सिखण वारे जो आहे, जेको ग्लोबल जी दुनिया में राइज हुजे। तव्हां ॾिठो त केतिरनि दुनिया जे अमीरनि बादशाहनि पंहिंजी दौलत विराए फलाह लाइ तंज़ीमुनि खे ॾेई छॾी। उहो चई त असां लाइ दौलत को अमुन या इंसानियत जो क़दुरु नथी आणे। ग्लोबल दुनिया ख़ुदि पाण खे अञा मुकमिल इज़हारे न सघी आहे, छो त ग्लोबल दुनिया रोज़ जी दुनिया आहे। उन जो ज़मानो मकान रोज़ नओं आहे। माण्हू हिकु ई वक़्तु केतिरनि दुनिया में रहे थो। हाइब्रिड कल्चर असली दुनिया गुम करे छॾी आहे। तंहिं करे असांजे नौजवान खे जदीद चैलेंज खे मुंहुं ॾियण लाइ तयारु करिणो पवंदो। उनखे मनफ़ी हालतुनि जे ज़हर खां बचाइणो बि पवंदो। उन ई करे त ग्लोबल दुनिया हिकु काक महल आहे, जंहिंमें माण्हू या त रस्तो भुलिजी मारिजी वेंदो या उन जो रस्तो सम्झी मुंझरनि मां निकिरी मूमल माणींदो।